नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबोदिरो मां खबर ॾींदा सोबोदिरो लॻ ॻोठ नवाड़ो शरीफ जे रहवासी नजफ अली ओठे मीडिया सेंटर सोबोदिरो पहुची एहतजाज कयो। इन दाईंदे चयो त असां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जा जियाला ऐं PPMN सैयद फज़ल अली शाह जिलानी PPMPA सैयद अहमद रज़ा शाह उर्फ प्यार अली शाह जिलानी जा वोटर आहियूं। साईं फज़ल अली शाह जिन मुंहिंजी गुरबत ते तरस खाईंदे मूं मिस्कीन खे नवाड़ो शरीफ जे सरकारी डेयरिंग जी स्कीम में चौकीदारी जो आर्डर 11/2/2018 में वठी ॾिनो। 3 सालनि खां नौकरी कयां पियो, मूंखे सिर्फ़ 3 महीननि जी पगार मिली है। पगार न मिलण सबब मुंहिंजा बच्चा फाका कशी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुतासिर चयो त नवाड़ो डेयरिंग जी स्कीम के ज़मीन प्लाट भी मुंहिंजो ॾिनल आहे। मुंहिंजो पुट साहिल ब्रेन ट्यूमर जी बीमारी में मुब्तला आहे। कमाइण जो ॿियो को ज़रियो बि न आहे। मां बि अक्सर बीमार रहा तो मुतासिर मुलाजिम वजीर आला सिंध AC पब्लिक हेल्थ सखर इंजीनियर पब्लिक हेल्थ SDO पब्लिक हेल्थ के अपील कई त खुदा जे वास्ते मूं गरीब के रहियल पगारूं ॾिनियूं वञनि त जीअं मां पंहिंजनि बच्चनि जो इलाज कराए ऐं पेट गुज़र करे सघां। ॿी सूरत में बच्चन समेत शहीद रानी जे मज़ार अॻियां पाण साड़ींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।